अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हाउसफुल जे फ्रेश एपिसोड सां गॾु अवां जी होस्ट मुस्कान नज़ीर हाज़िर आहे। जी फ्रेंड्स, कीअं आहियो तव्हां? एंड आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदो। जी व्यूअर्स, हलूं था प्रोग्राम जे फर्स्ट सेगमेंट जी तरफ़, जंहिंजो नालो आहे शोबिज़ न्यूज़। ऐं ॾिसूं था त सभ खां पहिरीं चटपटी न्यूज़ कंहिंजी आहे। नाज़रीन, अहिड़ी कहिड़ी अदाकारा आहे जंहिंजी दिल में हॉलीवुड जो अदाकार टॉम क्रूज़ जे लाइ दिल में जॻह न आहे? जी वर्स, कटरीना कैफ जी दिल में भी टॉम क्रूज़ जे लाइ जॻह आहे। नाज़रीन, कटरीना कैफ चयो आहे, टॉम क्रूज़ जेकॾहिं मुंहिंजो दरवाज़ो खड़काए मूंखे चवे त मूं सां गॾु मुंहिंजी फिल्म में कमु कयो त शायदि मूंखे उन सां गॾु कमु करण में को एतिराज़ न थींदो। नाज़रीन, छा ख़्याल आहे? छा तव्हांखे इहो लॻे थो त कटरीना कैफ जो इहो ख्वाब पूरो थी सघंदो? नाज़रीन, मशहूर गुलकार ऐं मौसीकार अदनान समी हाणे अवां खे एक्टिंग कंदे नज़र ईंदो। जी नाज़रीन, फिल्म मैड कॉमेडी में हू एक्टिंग सां गॾोगॾु उन में गाना फुड़ ॻाईंदो। छा नाज़रीन पाकिस्तानी गुलकार ऐं अदाकार अली ज़फर वांगुरु अदनान समी फेमस थी सघंदो? इहो त हाणे वक़्तु ई ॿुधाईंदो। मैं यहाँ पे 1999 में आया और मुझे बाद में महसूस हुआ कि मुझे प्रॉपर्टी खरीदनी है। और आपको ये रिक्वायरमेंट तो नहीं होती कि आप उस कंट्री के लॉज को आप पढ़ें और आप वकील के पास ही जाते हैं ना। एंड इन एनी केस आई एम बाइंग अ प्रॉपर्टी, आई एम नॉट बाइंग अ कैंडी। बात ये कि ये जो अभी जो डिसीजन आया है, नाज़रीन, बच्चन फैमिली जा सितारा कुछ गर्दिश में आहिनि। नाज़रीन, मुसलसल फ्लॉप फिल्मनि मशहूर तरीन फैमिली खे परेशान करे छॾियो आहे। नाज़रीन, कुल 5 फैमिली मेंबर, जंहिंमें 3 वॾा अदाकार हुजनि ऐं उन्हनि जूं मुसलसल फिल्मूं फ्लॉप थींदियूं रहनि, तंहिंजे करे बच्चन फैमिली माली तौर ते भी थोरो परेशान आहे। नाज़रीन, आखिरकार फिल्म साज़ मदर भंडारकर पंहिंजी फिल्म हीरोइन में अहिड़ो कहिड़ो कमु कराइण थो चाहे जो का बि अदाकारा हिन सां गॾु कमु करण लाइ राज़ी ई नथी थिए। नाज़रीन, पहिरीं करीना कपूर मना कयो ऐं हाणे ऐश्वर्या राय मना कयो। एतिरे क़दुरु ऐश्वर्या इहो चयो आहे त तव्हां हिन फिल्म मां कुझु सीन कट कयो, पोइ मां हिन फिल्म में कमु कंदसि। नाज़रीन, आखिरकार मदर भंडारकर खे अहिड़ी बोल्ड फिल्म ठाहिण जी कहिड़ी ज़रूरत आहे जो हू ये सीन रिकॉर्ड भी करे ऐं सेंसर बोर्ड में वरी उहे सीन कट थी वञनि। नाज़रीन, साॻियो ई हाल फिल्म दिल तो बच्चा है जो थियो हुयो, पर नाज़रीन माण्हू सम्झनि ई नथा। हाणे छा कजे?
बॉलीवुड जो अवार्ड विनिंग अदाकार शिने आहूजा खे 7 साल कैद जी सज़ा मिली है। नाज़रीन, इन वाक़िए ते बॉलीवुड जे सभिनी सेलिब्रिटीज़ अफ़सोस जो इज़हार कयो आहे। नाज़रीन, 2009 में शिने आहूजा ज़मानत ते ॿाहिरि हुयो। ताज़ो ही उन कोर्ट हिन खे 7 सालनि जी सज़ा ॾेई छॾी आहे ऐं जंहिं औरत हिन जे मथां ज़ातीअ जो इल्ज़ाम हयो हो सो पंहिंजो केस बि हुन वापसि वठी छॾियो आहे। इन चटपटी खबरनि सां गॾु मुझे प्रोग्राम जो फर्स्ट सेगमेंट थियो आहे पूरो। हाणे वक़्तु आहे नंढड़े शॉर्ट ब्रेक जो, सो स्टे विद अस।